योगिनी 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 आज अच्छा यार बढ़िया तो सही कथा जो गुलट रोना तो वजे माली राजा के नाम जाने अॼु योगिनी एकादशी जो ॾींहुं आहे ऐं अॼु सूमर जो बि ॾींहुं आहे। अॼु जी एकादशी जो नालो आहे योगिनी एकादशी। हीअ एकादशी हर कंहिंखे रखणु घुरिजे ऐं जेको बि हिन एकादशी जी कथा ॿुधंदो या पढ़ंदो तंहिंजा सभु कम रास थी वेंदा। हिकिड़ो राजा हूंदो हुयो, उन वटि हिकिड़ो माली हूंदो हुयो। उहो रोज़ु गुल फुल पटे राजा खे ॾेई वेंदो हुयो। राजा उन गुलनि फुलनि सां सुठे नमूने पूॼा कंदो हुयो। हिकु ॾींहुं उहो माली फुल पटणु विसरी वियो। राजा हुन ते कावड़िजी वियो, पर गुल छो न खणी आई, अॼु मूंखां विसरी वई। ऐं हिते राजा हिनखे श्राप ॾींदो त तूं वञी कोड़ी थी। राजा जे माली चई राजा मूंखे इहो श्राप छो था ॾियो, मूंखां अॼु विसरी वियो आहे। त हिते इन चईसि हाणे तुंहिंजे मुंहं मां जेको निकितल श्राप आहे उहो बदिलजंदो कान। हीउ वीचारो पंहिंजे ज़ाल खे वञी सभु ॿुधाई ऐं दुखी ॾींहं गुज़ारणु लॻा। हिकु पर्वत ते वियो। उन पर्वत ते हिकु मंडलिक नाले ऋषि रहंदो। उनखे ॾिसी करे चई तुंहिंजी हालत छो थी आहे। त हिते हुन चयसि त मां राजा जा गुल पटे न खणी वियमि। राजा हुनखे श्राप ॾिनो। हुन चयसि सत वचन तूं ईअं थींदो, हाणे जेका ग्यारस थींदी योगिनी तूं उहा ग्यारस जे रखंदे त तूं जीअं अॻे हुए तीअं थी वेंदे। उहा ग्यारस आई ऐं हिन मालीअ बि उहा ग्यारस रखी हिन जो शरीर जीअं हुयो तीअं थी वियो। हीउ ॾाढो ख़ुशि थियो ऐं हर हिक खे इन करे इहा ग्यारस रखण जो जेका बि तव्हां मन में इच्छा रखंदा उहा पूरी थींदी। बोल योगिनी एकादशी की जय। श्री कृष्ण कन्हैया